अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। ऐं दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल शर्त ॿुधाईंदो, उहा शर्त रिज़न ऐं काकर वारा क़बूल कंदा जो उन्हनि खे हर हाल में गुलपरी खे वापसि कराइणो आहे। उनजे करे हू हर हाल में इहो फ़ैसिलो ज़रूरु मञंदा ऐं मंसूर हिननि जे विच में ठाह कराए छॾींदो, यानी हिननि खे ईअं उथण न ॾींदो। ऐं पोइ ॿई दूरी रस मंसूर जे फ़ैसिले खे क़बूल करे ऐं पोइ हिकु ॿ जा रस मंसूर उन्हनि खे भांकर पाराए पोइ हितां रवानो कंदो, यानी हुननि जी पाण में नफ़रत ख़तमु कराईंदो। ऐं पोइ इन ॻाल्हि जी वञी रस शाहनवाज़ खे ख़बर पवंदी। रस शाहनवाज़ खे जुमो सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। जुमो चवंदो त रस मंसूर जेका आहे मुराद ऐं रिज़न वारनि जी फ़ैसिलो कराए ऐं उन्हनि जी पाण में ठाह कराए छॾी। इहे ॻाल्हि ॿुधण सां रस शाहनवाज़ हैरान थी वेंदो। रस शाहनवाज़ चवंदो त मां इन फ़ैसिले खे कॾहिं बि क़बूल न कंदुसि, यानी इन्हनि जी पाण में हाणे मां वरी बि दुश्मनी कराईंदुसि। जो मां ॾिसां त रस मंसूर कीअं फ़ैसिलो पियो करे ऐं हीउ केरु थींदो आहे फ़ैसिलो करण वारो। ऐं ॿिए पासे रस मंसूर मुराद खे सम्झाईंदो त तव्हां हाणे गुलपरी भले हुननि जे हवाले करे छॾियो। ऐं मुराद चवंदो त हीअ ईंदा त मां हिननि जे हवाले गुलपरी ज़रूरु करे छॾींदुसि, यानी हाणे मां बि इनकार न कंदुसि। बहरहाल उन्हनि खे फ़ैसिले ते अमल करणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त गुलपरी परेशान हूंदी, छो जो गुलपरी जो खे रिज़न जे हवाले कयो पियो वञे। उनजे करे हू घणो परेशान हूंदी। उनखे मरियम बार बार सम्झाईंदी, बहरहाल हुनजी परेशानी ख़तमु न थींदी। ऐं ॿिए पासे रिज़न काकर खे चवंदो त रस मंसूर भलो फ़ैसिलो कयो, अगरि हू फ़ैसिलो न करे हा त गुलपरी तुंहिंजी ज़ाल कॾहिं बि वापसि न अचे हा, इन पोइ दुश्मनी करण खां सवाइ गुलपरी कॾहिं बि वापसि न अची सघे हा। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।